खानपुर महल लॻे ॻोठ माकाही में मामूली ॻाल्हि तां महर बिरादरीअ जी ॿिनि धुरनि में झेड़ो। लठियूं लॻण सबबि पीरसन फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। लाश पोस्टमार्टम लाइ घोटकी मुंतकिल। मक़तूल जे वारसनि जो इस्पताल अॻियां एहतिजाज। खानपुर महर थाणे जी हद ॻोठ माकाही में महर बिरादरीअ जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े सबबि लठियूं लॻण सबबि 72 सालनि जो पीरसन नवाब अली महर फौत थी वियो। इतला ते खानपुर महर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी खानपुर महर जे सरकारी अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां ज़ाहिरी तौर को बि धक जो निशान ज़ाहिर न हुजण सबबि लाश पोस्टमार्टम लाइ घोटकी रेफर कयो वियो। अस्पताल अॻियां मक़तूल पीरसन जे वारसनि भाइटे अलयार महर, जावेद, रशीद, इक़बाल ऐं ॿियनि एहतिजाज कयो। उन मौक़े ते मक़तूल पीरसन जे भाइटे अलयार महर मीडिया खे ॿुधायो त झेड़ो ॿारनि जे मामूली ॻाल्हि तां शुरू थियो, जंहिं तां मुख़ालिफ़ धुर जे डंडा बिरादर माण्हुनि घरनि ते हमलो करे लठियुनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं सबबि लठियूं लॻण सबबि पीरसन 72 सालनि जो नवाब अली महर लठियूं लॻण सबबि फौत थी वियो, जॾहिं त 2 ॼणा शाह मोहम्मद, शेर मोहम्मद ज़ख़्मी थी पिया आहिनि। होॾां खानपुर महर पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। पोस्टमार्टम रिपोर्ट जो इंतज़ारु आहे, जंहिं बैदि वधीक कार्रवाई कई वेंदी।